बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन नवाज़ सीरिया सिंधी थाट्स पर्ल्स ऑफ इंडस सेगमेंट में तव्हां सभिनी खे भली पर्ल्स ऑफ इंडस हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम आहे सिंधी थाट्स जो जंहिंजे अंदरि असीं सिंध जा उहे अनमोल हीरा तव्हांजे आॾो खणी ईंदा आहियूं जिन जो वॾो कंट्रीब्यूशन हूंदो आहे ऐं उन्हनि सोसाइटी में को न को पॉज़िटिव इम्पैक्ट छॾियो हूंदो आहे। सो अॼु हिकु अहिड़ी शख़्सियत जंहिंजो हिकिड़ो पॉज़िटिव किरदारु रहियो आहे असांजी सोसाइटी में, साईं जहांगीर अब्बासी साहिब जन असां सां गॾु आहिनि। साईं जन जो कंट्रीब्यूशन तमामु घणो आहे। एज़ अ टीचर उन्हनि खोड़ सारनि ॿारनि जी ज़िंदगीअ में हिकिड़ो इनकलाब चऊं, पॉज़िटिव रोल चऊं अदा कयो आहे। उर्दू अदब में, सिंधी अदब में साईं जन जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे। साईं जन जी लाइफ मां चवंदुमि हिकिड़ो एक्सपोजर आहे, एक्सपीरियंस आहे। यकीनन तव्हां असांखे अॼु जे सेशन में खोड़ सारियूं नयूं शयूं सिखण लाइ मिलंदियूं इंशाल्लाह। सो अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे सेगमेंट खे ऐं साईं जे विज़डम मां, साईं जे एक्सपीरियंस मां फ़ाइदो वठूं था। सर फर्स्ट ऑफ ऑल वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। अलाह साईं तव्हांजी इज़तुनि में इज़ाफ़ो कंदो। वॾी महिरबानी सर। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी सर, तव्हां आया ऐं असांखे बि मौक़ो ॾिनो त असां पंहिंजे ऑडियंस सां मुखातिब थियूं। न सर, तव्हांजो वॾो कंट्रीब्यूशन आहे। तव्हां हिकिड़े अरसे खां पढ़ाईंदा अचो था, 70,000 शागिर्द तयारु कया आहिनि तव्हां पंहिंजे शोबे में। सो सर असांजे नाज़रीन सां मुख़्तसिर पंहिंजो तारुफ़ शेयर कंदो त ॾाढो भलो थींदो। महिरबानी सर। सर मुंहिंजो नालो बाय बर्थ मुंहिंजो नालो आहे जहांगीर अहमद कलोड़ो। सही। ऐं बेसिकली लाड़काने खां 15 किलोमीटर बाकरानी साइड ते तालके बाकरानी में असांजो ॻोठु आहे मेराब कलोड़ा। उते मुंहिंजी पैदाइश थी, प्राइमरी तालीम बि मुंहिंजी उते थी ऐं हायर तालीम मां बाकरानी हाई स्कूल खां वरिती। इंटरमीडिएट जेका आहे मूं हैदराबाद साइंस कॉलेज डुकरीअ खां कयो। जी सर। उन खां पोइ मूं BA गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काने खां कयो ऐं BA जे दौरान ई मुख़्तलिफ़ जेके आहिनि से नौकरियूं जेके आहिनि से मूं कयूं, जेके नंढियूं वॾियूं ऐं कचियूं पकियूं हुयूं। ऐं पोइ मूं पहिरीं मास्टर्स कई 90s में यूनिवर्सिटी खां सोशोलॉजी सब्जेक्ट में। सही। त हिकिड़ो इमेज हुयो त असां सोशल वेलफेयर ऑफिसर थींदासीं। सही। पर पोइ अॻियां जेको ज़मानो ॾिठोसीं ऐं जेको वरी बेरोज़गारी जो हिकिड़ो दौरु हलियो त मां सेकेंडली जेका था मास्टर्स एज़ अ प्राइवेट कैंडिडेट कई उर्दू में। अच्छा। उर्दू में इन जे करे त उर्दू अदब सां ऐं मुंहिंजो तमामु वॾो हिकिड़ो लगाव हुयो नंढपिण खां ई वठी। सही। ऐं उर्दू मीडिया सां बि, त उर्दू जेके आहिनि से फ़नून लतीफ़ा जी जेके ॿियूं शयूं हुयूं ऐं उन में अल्हम्दुलिल्लाह 96 में मूं सेकेंड टॉप में मास्टर्स उर्दू कयो। ऐं उन ई दौरान मुंहिंजी सिलेक्शन थी वई एज़ अ लेक्चरर गवर्नमेंट न सेमी गवर्नमेंट पब्लिक स्कूल सिखनि। सही। मां सेप्टेंबर 14, 1997 ते एज़ अ लेक्चरर जॉइन कयो हुते। ऐं उन खां अॻु में मां लाइब्रेरी इंफॉर्मेशन जो कोर्स बि करे चुको हुउसि अलामा इक़बाल मां। त 94 खां 97 ताईं ड्यूरिंग द मास्टर्स जेका उर्दू मां कई प्राइवेट शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां कैडेट कॉलेज लाड़काना जी लाइब्रेरी में असिस्टेंट लाइब्रेरियन तौरु कमु कंदो हुउसि। सही सही। ऐं उन खां पोइ वरी मां मूव कयो एज़ अ लेक्चरर 17 में ऐं जेका पेंशनेबल जॉब हुई पब्लिक स्कूल सकर जी। ऐं 2007 में मां 10 साल उते हुयुसि, वार्डन बि रहियुसि हॉस्टल जो। उतां जी निसाबी ऐं गैर निसाबी जेके सरगर्मियूं हुयूं उन्हनि में बि मुंहिंजो तमामु घणो हिकिड़ो हिसो रहियो। 2007 में मुंहिंजी सिलेक्शन थी वई एज़ अ प्रिंसिपल आर्मी पब्लिक स्कूल एंड कॉलेज बदीन कैंट। सही। ऐं मां उते वॾी मुश्किल सां 3 महीननि जो लियन वठी, छो त इहा मुंहिंजी पेंशनेबल जॉब हुई, रिटायर्ड जॉब हुई पब्लिक सकर जी। मां उते पहुतुसि ऐं उते पोइ उतां जे कमांडर वरी मुंहिंजो 6 महीननि जो वधीक लियन वरितो कमिश्नर खां, जेको बोर्ड ऑफ गवर्नर्स चेयरमैन हो। सही। इन विच में वरी मुंहिंजो उते उन्हनि GOC सां इंटरव्यू करायो ऐं उन वरी मूंखे रेगुलर 3 सालनि जे कॉन्ट्रैक्ट ते समुंड जे किनारे बुलाची तालके में उन्हनि जो हिकिड़ो कॉलेज हुयो जेको ॾाढो फिटल हुयो। उते मूंखे उन्हनि हिकिड़ो टास्क ॾेई करे मोकिलियो त तव्हां इहो असांखे अपडेट करे ॾियो। हाणे उन वक़्तु मुंहिंजी 2007 में राउंड अबाउट एज हुई 35-36 साल मां हलिस पई। पोइ अल्हम्दुलिल्लाह उहो वॾो हिकिड़ो सफ़र हुयो, ॾाढी मुश्किलात बि आयूं। ऐं पोइ इन दौरान ई वरी मुंहिंजी गवर्नमेंट पब्लिक सर्विस कमीशन में मुंहिंजी कमीशन थी वई। 2008 में मुंहिंजी रिटर्न थी, 2009 में वाइवास क्लियर थी ऐं 2010 जनवरी में मूंखे जीअं ऑफर ऑर्डर मिलियो त मां वापसि अची रिलीव थी, सखर खां रिलीव थी, फर्स्ट पोस्टिंग एज़ अ लेक्चरर उर्दू गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज लाड़काने में ऐं हिते ई रहियुसि। ऐं वरी 2019 में मुंहिंजो प्रमोशन थियो एज़ असिस्टेंट प्रोफेसर, त बेगम नुसरत भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज में मुंहिंजी पोस्टिंग थी। सही। ऐं 3-3.5 साल मां उते रहियुसि। मैडम सबिना अबड़ू उते प्रिंसिपल हुई असांजी। ऐं वरी 2023 में वरी मुंहिंजो ट्रांसफ़र थी वियो वापसि एज़ असिस्टेंट प्रोफेसर बॉयज़ डिग्री कॉलेज लाड़काने में।
हिन वक़्तु मां हुते जेको कॉलेज जी को करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जो बि मां मेंबर आहियां ऐं उते मां उर्दू मज़मून जेको आहे पंहिंजो सब्जेक्ट उहो मां पढ़ाए रहियो आहियां 22 डिग्री ताईं। सर माशाल्लाह तमामु बहितर। अच्छा सर हिकिड़ो सवालु आहे, हूअं त कचहरी तव्हां सां जो ख़ूब करणी आहे, तव्हां छा था सम्झो त सर ज़िंदगीअ जे कहिड़े हिसे में अची इंसान मेच्योर थिए थो? तव्हां बि वॾो हिकिड़ो सफ़र कयो आहे, त तव्हांजे मुताबिक़ कहिड़ो ज़िंदगी जो कहिड़ो हिसो आहे जंहिंमें सम्झो था त इंसान मेच्योर थी पवे? ॾाढो ज़बरदस्त सवाल कयो। एक्चुअली असांजे ज़हन में इहा शइ विधी वेंदी आहे त बाबा असांजी जेका एज आफ्टर NIC खां पोइ थींदी सही ऐं जॾहिं असांखे नेशनल तौर ते असांखे अथोराइज़ थी वेंदो त असांजो मेच्योर आहियूं, कानूनी तौर ते असां हाणे बालिग थी चुका आहियूं, सही त पोइ असां सम्झंदा आहियूं त शायदि जेको आहे सो असां हाणे कंफर्म मेच्योर थी विया आहियूं। पर मां सम्झां थो त वक़्तु हालात जेकॾहिं माण्हू उन्हनि खे महसूसु करे थो ऐं जेकॾहिं माण्हू सम्झे थो त उहे उनजे हक़ में केतिरा आहिनि, उनखे केतिरी जिदोजहद करणी आहे, त नंढी उमिरि में के वॾा माण्हू थी था वञनि। वाह वाह। ऐं उहे जेको आहे न उन्हनि ज़िम्मेवारनि खे ऐं पंहिंजे उन फ्यूचर खे ॾिसी करे मां सम्झां थो उहो जेके उन वक़्त खां वठी जेका तयारी कनि था त मेच्योरिटी जी मुंहिंजी नज़र में का उमिरि कोन्हे का। वाह। मेच्योरिटी इहा ई आहे त तव्हां जॾहिं सम्झो था त बाबा तव्हांखे कुझु करिणो आहे ऐं तव्हांखे पंहिंजे पेरनि ते कुझु करिणो आहे, पंहिंजे मेरिट ते कुझु करिणो आहे, पंहिंजी सलाहियतुनि ते करिणो आहे, त मां सम्झां थो त तव्हां उन ॾींहं खां मेच्योर आहियो। ऐं पोइ तव्हां यकीननि जेको हिकिड़ो मां जेकॾहिं पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾियां हिते तव्हांखे, ऐं 8वीं क्लास में जॾहिं पढ़ंदो हुउसि त असांजा टीचर्स पुछंदा हुआ त भई तव्हां छा थींदव, तव्हां छा थींदव, सभु उस्ताद पुछंदा आहिनि। जी जी ऐं मां ॾाढो वरी पंहिंजे उस्तादनि जो होनहार शागिर्द बि रहियुसि, सही। त मां उन्हनि खे उर्दू में चवंदो हुउसि सर खे, सर में उर्दू का टीचर बनूंगा, त मुंहिंजी क्लास सॼी खिलंदी। सही। त उहे चवंदा त तव्हां जेको आहे सो माण्हू त चए मां DC थींदुमि, को त चए मां कमिश्नर थींदुमि, को त चए मां हीअ थींदुमि। त मां चवंदो हुउसि त अलाए छो मुंहिंजे अंदरि में जेको टीचर आहे उहो मूंखे ॻाल्हाए थो त मूंखे टीचर थियणो आहे। सही। ऐं जॾहिं मूं एडमिनिस्ट्रेशन पोस्टुनि ते मूं क्लर्की बि कई, मूं जेका आहे सा हिकिड़ी प्राइवेट इदारनि में मुख़्तलिफ़ नौकरियूं बि कयूं, कैडेट कॉलेज में बि मां जॾहिं ॾिठो ऐं जॾहिं मां प्राइवेट MA कई त उते जेके असांजा लेक्चरर्स थी ईंदा जेके नवां नवां, उन्हनि खे ईअं महसूसु करायो वेंदो त तव्हां सभिनी खां सुपर आहियो ऐं माफ़ूकुल फितरत जेका आहे सा तव्हां माफ़ूकुल इंसान आहियो ऐं तंहिंजे करे तव्हांजो बिहेवियर सभिनी कम्यूनिटी जी तरफ़ ईअं हुजणु खपे त तव्हां रूलिंग हुकुमरानी में आहियो। त मां सम्झंदुसि इहा का ग्रेडिंग का इंसानियत कोन्हे का, त मूंखे अहिड़ो टीचर नाहे थियणो। साईं पोइ मूं तइ करे छॾियो त जहांगीर हाणे मूंखे टीचर थियणो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं एज़ ए प्राइवेट जिदोजहद कई वॾी, मां प्राइवेट मास्टर्स कई ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे लाइ इहा वॾी हिकिड़ी लक जी ॻाल्हि आहे त मां पंहिंजी मेरिट ते प्राइवेट सेकेंड टॉप खयो ऐं जीअं मुंहिंजो रिज़ल्ट आयो त मुंहिंजी 2 जाइन ते 1C सिलेक्शन थी वई। पहिरीं सिलेक्शन थी वई पब्लिक स्कूल सखर में, ॿी सिलेक्शन थी वई पब्लिक स्कूल मीरपुर ख़ास में। पर पोइ मां चॉइस कयो पब्लिक स्कूल सखर, छो त मूंखे उहो वेझो पियो उन ज़माने में, असांखे उन वक़्तु बि वॾी तकलीफ़ूं हुयूं सफ़र जूं जूं। तो तव्हांजे हिन सवाल जे जवाब ते मां जेकॾहिं इहो ई चवंदुसि, जॾहिं तव्हां महसूसु कयो था त तव्हांजे अंदरि जो इंसानु जॾहिं तव्हां खां कुझु करणु चाहे थो या सोसाइटी जा मेयरमेंट्स ॾिसी करे तव्हां चाहियो था त मां कंहिंखां घटि न आहियां, त मां सम्झां थो तव्हां उन ॾींहं खां महसूसु आहियो ऐं तव्हां पंहिंजो को फ्यूचर अवेल करे था। सही सही। अच्छा मां चवंदो आहियां त असांजे प्रोग्राम जी ख़ूबसूरती आहे त सवालनि मां उन इंसान जे अंदरि जो तजुर्बो असां सां शेयर थींदो आहे, त खोड़ सारियूं नयूं शयूं असां सां मिलंदियूं आहिनि। अच्छा सर हिकिड़ो सवाल, छो त मां खुदि पाण टीचिंग सां वापसि आहियां, असां जॾहिं ॿारनि खां पुछंदा आहियूं त तव्हां छा थींदो, कोई बि ॿार न चवंदो आहे त मां उस्तादु थींदुमि। आख़िर अहिड़ो छा फॉल्ट आहे हिकु उस्ताद में या असांजो अॼु जो मुआशिरो अॼु ॿारनि खे आइडियलाइज़ न करे सघे, त ॿार चए त मां उस्तादु थींदुमि, DC थींदुमि, SSP थींदुमि, डॉक्टर थींदुमि, इंजीनियर थींदुमि, उस्तादु थियण लाइ को तयारु न आहे। एक्चुअली जेको असांजे समाज जी जोड़जक आहे उते जेको असांजो उस्तादु आहे जंहिंजो वॾो कंट्रीब्यूशन आहे, हाणे असां वटि उस्तादनि खां थोरो परे रहण जो सबबु बि असीं पाण ई। असां वटि 2 क़िस्मनि जा उस्ताद आहिनि, हिकिड़ा असां वटि बाय पैशन आहिनि, सही, जेके डिसाइड करे छॾींदा आहिनि त असांखे हीउ थियणो आहे, असांखे कमु करिणो आहे, भली असांखे हिन लाइ बुक बि मरूं, भली असांखे शोहरत मिले न मिले। ॿिया वरी बाय प्रोफेशन अची था वञनि, मिसाल तौर ते तव्हां जेकॾहिं कॉलेज साइड या स्कूल साइड ते तव्हां हाणे ॾिसंदव त जेके बि अॼुकल्ह खां वॾी जेका खेप आई आहे वॾे अरसे खां, इहे को ज़ूलॉजी में मास्टर्स हूंदो, को कंहिंजी का MA इंग्लिश थियल हूंदी। हाणे जॾहिं असांजी गवर्नमेंट जे तरफ़ां रिसोर्सिस न आहिनि, नौकरियूं न आहिनि, ओवर एजिंग मसइलो आहे, त ज़ाहिर आहे इंसान खे सर्वाइव त करिणो आहे न। सही से पोइ उहे बाय प्रोफेशन
मां सम्झां थो त 90 खां 95% असां जेको टीचर अचे थो उहो बाय प्रोफेशन थो अचे। उहो जेको बाय प्रोफेशन थो अचे उहो माना टीचिंग जे मेयरमेट्स खां उन्हनि खे तौर तरीक़नि खां बि पूरी तरह वाक़ुफ़ु न आहे। पोइ उहो अचे थो जस्ट पंहिंजो क्लास वठे थो, पढ़ाए थो, उनखे पंहिंजो हिकिड़ो प्रोफेशन सम्झी निकिरे थो। पर जेको टीचर आहे, जेको बाय पेशन टीचर आहे, तव्हां उहो ॾिसंदव त उनजे गॾु ॿार ईअं हूंदा जीअं माखीअ ते जेको आहे न अची जेको आहे मखा जेके आहिनि से गॾु थींदा आहिनि। तंहिंजे करे इहो असांखे इन में वॾो फॉल्ट असांजी गवर्नमेंट जो आहे, असांजो वॾो फॉल्ट असांजी हुकूमत जे जेको सरिश्ते जो आहे। उहे हर साल असांजा डॉक्टर्स त घणा कढनि था, इंजीनियर त घणा कढनि था, पर तव्हां मूंखे ॿुधायो त उन्हनि जे रोज़गार जे लाइ उन्हनि वटि कहिड़ो बंदोबस्तु आहे? कोई बि बंदोबस्तु कोन्हे। तंहिंजे करे असांजो जेको ॿियो टीचर वरी जेको मां तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं साइंस सब्जेक्ट जो टीचर आहे त उहो वरी अचे ई पंहिंजो माना बिज़नेस जे लाइ थो। सही। माना हाणे अॻियां जेके असांजा टीचर जो आहे उहे बाय पैशन बि हुया त बाय प्रोफेशन बि हुया। सही। तव्हांखे यादि हूंदो त कंहिं ॿार जो सबक़ु अगरि सुठो न हूंदो त उस्ताद क्लासनि में छुटी खां पोइ बि वेही रहंदा। वाह वाह, सही। ऐं उन्हनि खे जेको आहे सो उहे उन्हनि खे उहो लठ बि ॾेखारींदा, चट बि ॾेखारींदा। सही। अॼु जेकॾहिं को हिकिड़ो सुठो टीचर जेकॾहिं कंहिं ॿार खे खणणु चाहे थो या कंहिं ॿार खे वाक़ई हुनजी हिकिड़ी तरबियत करणु चाहे थो ऐं उन सां जॾहिं नरमीअ सां गॾु सख़्ती बरसे थो त उहो वीचारो ख़ुदि पंहिंजो उन ते क्वेश्चन आहे, उनजे ख़िलाफ़ु कंप्लेंट्स थी वई आहिनि ऐं उनजे ख़िलाफ़ु अची थो वञे त तव्हां कल्पोरेट पनिशमेंट था कयो, तव्हां हे था कयो। त जेके समाज जा असरात असांजे ॿियनि शोबनि ते पिया आहिनि, उनखां सभ खां वॾे जा वॾा जेके नेगेटिव असरात पिया आहिनि उहे असांजे तालीम जे खाते में बि पिया आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजी इब्तिदाई हालत आहे, तव्हांजे तालीम जे खाते में जॾहिं मिनिस्टर्स अहिड़ा था अचनि, सेक्रेटरीज़ अहिड़ा था अचनि जिन खे एजुकेशन जी जी बि ख़बर कोन्हे का, ऐं असां वटि रुॻो तजुर्बा था थियनि। हाणे यकीनन इहो आहे त तजुर्बनि जी बुनियाद ते पोइ असांजो रिज़ल्ट इहो आहे। मां अञा जेकॾहिं तव्हां मूंखे वक़्तु ॾियो त मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां। 65 जे अंदरि साउथ कोरिया ऐं नॉर्थ कोरिया जो वफ़द जेको आहे पाकिस्तान में घुरायो वियो हो त तव्हां हितां जी एजुकेशन लिटरेसी ॾिसो ऐं असांखे थोरो जेको आहे सो हिकिड़े गाइडलाइन ॾियो त असां कीअं पंहिंजो एजुकेशन स्टैंडर्ड डेवलप कयूं। उन्हनि जॾहिं हितां जी एजुकेशन फिलॉसफीज़ पढ़ियूं, जॾहिं मोटोस पढ़िया त हुननि उहे सभु खणी वञी पाण वटि अप्लाई कई। हुननि चयो त हेॾो बहितरीनु तव्हां वटि निज़ाम मौजूदु आहे, तव्हां खां असां त तव्हां पंहिंजा सिखूं। सही। हाणे तव्हां ॿियो एग्ज़ाम्पल ॼाण डॉक्टर नबी बख्श कबलोच साहब वॾो असांजो स्कॉलर आहे, तव्हां ॾिठो, ऐं असां हुनखे एज़ अ शाह जो पार्कू ऐं स्कॉलर करे था सुञाणूं। मां सम्झां थो को 5% माण्हुनि खे ख़बर हूंदो त ही वॉज़ PhD इन एजुकेशन, लतीफ़ ते PhD न आहे। ऐं उनजी जेका एजुकेशन आहे, उनजी जेका इहो फर्स्ट माण्हू आहे सिंध जे अंदरि 50s जे एज में, उन वक़्तु हुन जेका कई ऐं हिन जे पंहिंजे अलामा आया आहे काज़ी ऐं ॿियनि माण्हुनि जी रहनुमाई में द एजुकेशन सिस्टम ऑफ सिंध इन पाकिस्तान, उहा उनजी जेको मक़ालो आहे उहो छपियो 2000 में, 40 सालनि खां पोइ। हाणे उनखे जेकॾहिं तव्हां पढ़ी ॾिसो त तव्हां हैरान रहिजी वेंदो असां वटि केॾा वॾा एजुकेशनल्स पिया आहिनि जेकॾहिं असां खणो, पर उन्हनि खां कॾहिं कमु कोन वरितो। इहा ई ट्रेजेडी आहे त अॼु जो ॿारु जेको आहे, ॿियो असांजे अॼु जे ॿार में असांजा पेरेंट्स फोर्स कनि था पंहिंजी औलाद खे। जदीद मुल्कनि जे अंदरि ॿार खे इंडिपेंडेंट छॾियो वेंदो आहे त हू पंहिंजे लाइ कहिड़ो फ्यूचर ॾिसे थो ऐं उन में कहिड़ो हुनजो इंट्रस्ट आहे। हाणे मां आहियां, जेकॾहिं मां चाहींदुसि त मुंहिंजो पुटु मेडिकल में वेहे ऐं भली इम्प्रूव बि करे पर हिनखे डॉक्टर थियणो आहे, हाणे उहो डॉक्टर न थियण बि चाहींदो त बि हुनखे ज़रूरी असांखे डॉक्टर करिणो आहे। ऐं इहो ई सबबु आहे त पोइ उहे ॿार जेके आहिनि अनलाइकली पंहिंजो अनहर्टली अचनि था उन्हनि में, ऐं उन्हनि जो नतीजो इहो आहे त उहे सिर्फ़ु पीउ माउ जी पंहिंजी ख़्वाहिशुनि जो आदर्श कनि था, अदरवाइज़ उन्हनि जी पंहिंजी इंडिपेंडेंस कोन्हे। असांखे त ॿार खे इहा बि ख़बर कोन्हे त मूंखे फर्स्ट ईयर में छा करिणो आहे, कॉमर्स में वञिणो आहे, मेडिकल में वञिणो आहे, इंजीनियरिंग में वञिणो आहे। उहो ॿुधाईंदो, सोट वियो त मां बि वियुमि, दोस्त वञनि था त मां बि वियुमि। सही। को 5 खां 10% ॿार आहिनि जिन खे थोरी अवेयरनेस थी वई आहे ऐं उहे पंहिंजी जेके आहिनि से प्लानिंग कनि था पिया। न न सर, बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा सर, तव्हांजा 12 किताब आहिनि सर ऐं उन्हनि जा ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ मौज़ूआत हूंदा, जी त उन्हनि जो तव्हांजो मौज़ू ऐं उनजो जेको माहवर आहे, थीम आहे, उहो कहिड़ो रहियो आहे तव्हांजे 12 किताबनि जो? सर बेसिकली मूं जेको अदब में लिखण जी शुरूआति कई उहो मूं मैट्रिक क्लास खां शाइरी सां कई। अच्छा। ऐं उहो मैट्रिक जो दौरु, फर्स्ट ईयर जो दौरु, इंटर जो दौरु, इहे 3 साल मुंहिंजी जुनून जी हद ताईं ऐं मुशाइरनि में शरीक थींदो हुउसि
ऐं असांजे कुझु कहनामुख शाइरनि मूंखे हिकिड़ो टाइटल बि ॾिनो जहांगीर उफ़क़ अब्बासी। ऐं मुंहिंजी उन वक़्त जी शाइरी एतिरी छपियल आहे त जेका उनखे जेकॾहिं किताबी सूरत ॾियां त उहो पूरो पूरो किताबु थी वेंदो। सही अॻिते हली करे मूंखे थोरो महसूसु थियो त मां पंहिंजी जेके पंहिंजूं एक्सप्रेशन्स आहिनि, मां शाइरी मुंहिंजो कमु न आहे, इहा मुंहिंजी माना इहा मां ज़ोरी अत जी माखी थो लाहियां ऐं मां इन में पाण खे सही तरीक़े सां जस्टिफाई नथो करे सघां। ऐं उन खां पोइ मां प्रोज़ जे तरफ़ आयुसि, कहाणियुनि जे तरफ़ आयुसि ऐं कहाणियुनि सां गॾु तक़रीबन कोई 88 खां मूं पहिरीं कहाणी लिखी ऐं उन खां पोइ मां मुसलसल कहाणियूं लिखणु शुरू कयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्त ताईं मुंहिंजूं 100 जे अंदरि कहाणी लिखियल आहिनि। हिकिड़ो मुंहिंजो कहाणी किताबु मुंहिंजो 2020 में छपी चुको आहे कजली जे नाले सां। सही पोइ वरी मां डाइवर्ट थियुसि तर्जुमे ॾे ऐं तर्जुमे जे तरफ़ डाइवर्ट थियण में मुंहिंजो जेको HOD हुयो पब्लिक स्कूल में अज़ीज़ जिब्रान अंसारी साहब, उन्होंने मुझे एडवाइस कयो कि भाई आप उर्दू पढ़ा भी रहे हो, आपकी उर्दू अच्छी भी है, आप क्यों नहीं जो है ना दोनों ज़बानों में आप काम करते, दोनों ज़बानों की खिदमत करते। वो मुझे शुरू शुरू में तर्जमा कया स्टोरीज़ जा तो वो मुझे गाइडलाइन दी दो, उन्हें मुझे थोड़ा तर्जमे जा मेहरमेट्स जेके इनसे बुधाया। इन खां पोइ वरी मां तर्जमे जे तरफ़ वियुसि ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्त ताईं मां सिंधी अदब जूं 250 खां मथे क्लासिक्स कहाणियूं जेके आहिनि जूनियर्स तो ने सीनियर्स जूं मां उर्दू में तर्जुमो करे चुको आहियां माशा पाकिस्तान लेवल ते। ज़बरदस्त ऐं उन्हनि मां 2 किताब जेके आहिनि उन्हनि जा जेके आहिनि से उहे छपिया आहिनि। हिकिड़ो नेशनल बुक फाउंडेशन वारनि छपियो शाहकार सिंधी अफ़साने 2018 में, वरी 2022 में हुनजो ॿियो एडिशन उन्हनि आंदो ऐं हिकिड़ो वरी 2023 में असांजो कराची जो हिकिड़ो इदारो आहे उन्हनि छपियो जेको आहे मुंतखब जदीद सिंधी अफ़सानी। सही सो अहिड़े तरीक़े सां वरी पोइ आउं आयुसि कंपाइलेशन जे तरीक़े। जॾहिं मां तर्जुमो करणु वेठुसि त मूं हज़ारे कहाणियुनि खे पढ़ियो त भाउ कहिड़ियूं कहाणियूं तर्जुमो करणु खपनि जेके नुमाइंदगी बि कनि, जिन में वक़्त जो ज़ाया बि न थिए ऐं जेके वाकई लॻे त इहे सिंधी अदब जूं नुमाइंदा कहाणियूं आहिनि। इन दौरान पोइ वरी मूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कहाणियुनि खे कंपाइल करणु शुरू कयो। सही पहिरियां मूंखे मुंहिंजो दड़ो ज़हन में आयो ऐं तव्हांखे मां ॿुधायां त मुंहिंजे दड़े ते अॼु ॾींहं ताईं मकालनि जा किताब त तव्हांखे हज़ारे मिलंदा, लेकिन मुंहिंजे दड़े जे पस मंज़र में सिंधी अदब में लिखियल कहाणियूं इहो पहिरियों कमु मूं कयो 2018 खां 2021 ताईं ऐं तक़रीबन कोई मूं 1500 कहाणियूं उथलायूं मूंखे 26 कहाणियूं मिलियूं सही ऐं 26 कहाणियुनि मां 21 कहाणियूं फाइनल कयूं। पोइ मारवी अकेडमी वारनि उहो किताबु छपियो, उन जा मालिकाना हक़ूक़ उन्हनि वरिता। मुंहिंजे दड़े खे जॾहिं 200 साल पूरा थिया 2022 में, उन मौक़े ते उहो किताबु जेको आहे सो पब्लिश थियो। मुंहिंजो दड़ो चूंड शाहकार ख़ान। हाणे इहो कमु कल्चर डिपार्टमेंट जो, सकाफ़त डिपार्टमेंट जो, जेके करोड़ रुपयनि जी जिन जी बजट आहे, जॾहिं इहो कमु उन्हनि खे ॾिनो त उन्हनि मूंखे मोटाए ॾिनो त बाबा तव्हांजी का से कोन्हे, असां तव्हांखे सुञाणो कोन था, तव्हांजो एॾो को वास्तो कोन्हे, हीअ किताबु हाली ॾियो, असांजी ज्यूरी जेका आहे हिनजो फ़ैसिलो कंदी। पोइ मां हुनजो वेट न कयो, ॿुधो सर। ऐं पोइ अकबर लिगारी साहब उन वक़्तु सेक्रेटरी हुया, पोइ वरी उहे सेक्रेटरी स्कूल्स थी विया, वॾा नकाद थिया आहिनि। उन मूंखे चयो त काश असांजी बदकिस्मती आहे, तव्हां एॾो वॾो कमु कयो आहे, असांजी सुञाणप आहे मुंहिंजो दड़ो ऐं उन ते तव्हां एॾो कमु कयो आहे जो इन किताब ते सुभाणे केतिरा ई माण्हू मुंहिंजे दड़े जे इन कहाणियुनि खे वठी करे PhD करे सघनि था। सो बहरहाल हिकिड़ो मुंहिंजो इहो किताबु 2022 में ऐं उन खां पोइ उन सां वक़्तु वरी ॿियो मुंहिंजो ज़हन में हुयो सिंधु दरिया। मूं चयो त हीउ जेको असांजो शींहं दरिया आहे त इन दरिया जे पस मंज़र में जेके कहाणियूं आहिनि छो न इन्हनि ते कमु कजे। पोइ मूं 7 टॉपिक कया, कारी करे मारणु, दरिया में दाड़ेलनि जा ठिकाणा, या दरिया जी चाड़, ॿोॾियूं जी हाणे मां ॿोॾ आई, वरी हीअ ॿोॾ ॿुधो पिया। पोइ ईअं मूंखे तक़रीबन 80 कहाणियूं मूं कंपाइल कयूं ऐं उहो किताबु 1.5 साल पब्लिशरनि वटि पियो। पब्लिशर असांजे चयो त पैसा ॾियो, 50,000 ॾियो, 60,000 ॾियो, असीं पोइ किताबु छपींदासीं। इंडिया में मुंहिंजो राब्तो थियो मेट्रो लिंक वारनि जे काज़ी ज़िक्रिया साहब वारनि सां। उन्हनि उहो सॼो किताबु मूंखां घुरायो ऐं 2024 अप्रैल में 2025 हिन साल अप्रैल में उन्हनि उहो किताबु हिंदुस्तान में छपियो, सिंधु दरिया जूं कहाणी जे नाले सां। ऐं उनजो पहिरियों जिल्द उन्हनि छपियो आहे, अञा उनजा बजिल्द पिया आहिनि। असां वटि कमु करण जे लाइ तमामु वॾो जज़्बो आहे, ॿुधो साईं, पर असांजा इदारा जेके आहिनि उहे उन्हनि जी जेका अप्रोच आहे, उन्हनि जो जेको वास्तो आहे उन्हनि माण्हुनि ताईं आहे
जेके PhD सर्कल में आहिनि, MPhil सर्कल में आहिनि, ऐं उन्हनि जी PhD MPhil जो मयार छा आहे इहो वरी हिकिड़ो अलॻि। हा बस त बहरहाल उहे सभु इहे सम्झो त नानी विराइण वारी आहे, सही ॾोटा खाइण वारा आहिनि। जेके माण्हू कमु करणु चाहिनि था उन्हनि जो सही कमु माण्हुनि ताईं अचे कोन थो। सो इन हवाले सां पोइ मां इहो मूं चाहियो त छो न भला मां जेकॾहिं पंहिंजी कहानी खे उर्दू अदब ताईं अलहमदिल्ला पाकिस्तान पूरे में जेको आहे सो मुंहिंजो हिकिड़ो रेफरेंस आहे दोस्तनि वटि तर्ज मुतरजम जे हवाले सां। सही त मां चयो त छो न जेको आहे सो जेके असांजा हेॾा वॾा मौज़ू आहिनि इन्हनि खे बि कहाणी जी सूरत में कंपाइल करे पंहिंजी जदीद जनरेशन ताईं पहुचाइजे। बाबा हीउ तव्हांजो अथव शींहं दरिया, हीउ अथव मुंहिंजो दड़ो, हिनखे हीअं फिक्शन में ॾिसो। अच्छा सर माशाल्लाह तमामु वॾो कमु कयो आहे तव्हां जंहिं लेवल जो कंट्रीब्यूशन तव्हां ॾिनो। हिकिड़ो सुवालु आहे ज़हन में, उहो इहो आहे त सर अॼु जेको जदीद दौरु आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे, ॿार मतिलबु इलाही फास्ट वञनि था ऐं यकीनन असां वटि शोभा बि तमामु घणा थी विया आहिनि। तव्हां छा था सम्झो त इन्हनि कहाणियुनि जो अॼु जे ॿार जी ज़िंदगीअ में कहिड़ो किरदारु थी सघे थो? अगरि उहे एॾियूं कहाणियूं पढ़े, वक़्तु बि कढे, इन्हनि शयुनि जी स्टडी करे त हुनखे कहिड़ो बेनिफिट? छो त नौजवान तबिको घणो ॿुधे थो असांखे। तव्हां ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हि कई। मां तव्हांखे ॿुधायां त असीं चवंदा आहियूं त इनकलाब हमेशह शाइरनि जे पुठियां ईंदा आहिनि या उहे उन्हनि जी रहनुमाई कंदा आहिनि। पोइ तव्हां नादिर शाह वारे दौर में लतीफ़ खां वठी अयाज़ ताईं ॾिसो त नो डाउट उहा पंहिंजी जॻह ते मुसलम सूरत हालात बिल्कुलु ईअं आहे। पर असांजो जेको फिक्शन आहे, बल्कि मां इहा दावा सां चवां थो जेकॾहिं दोस्त ॿुधनि था त नंढे खंड जी जेका कहाणी आहे उहा सभ खां वधीक पावरफुल कहाणी जेका आहे उहा सिंधी ॿोलीअ जी आहे। अच्छा सिंधी ॿोलीअ में जेका कहाणी लिखी वई आहे उहा वॾी कहाणी लिखी वई आहे तमामु, पर उनखे उहा प्रोजेक्शन कोन मिली आहे, उनखे उहो हिकिड़ो ग्राउंड कोन मिलियो आहे। हाणे असां वटि जेको तव्हांजो सुवालु आहे अॼु जी जनरेशन खां, असांजी अॼु जो जनरेशन में फिक्शन खां उनजो दूरीअ जो सबबु इहो आहे त असां वटि जेको ॿार जॾहिं खां प्राइवेटाइज़ेशन थी आहे ऐं जेके प्राइवेट स्कूल सिस्टम थियो आहे त असांजे ॿार जो इवन गवर्नमेंट साइड ते बि जेको असांजो नॉन प्रोफेशनल टीचर आयो आहे जंहिं ते तमामु वॾी ज़िम्मेवारी आयद थिए थी प्राइमरी लेवल ते, उन्हनि जो जेको स्किल्स रीडिंग राइटिंग ऐं जेको टॉकिंग आहे उन ते कमु ज़ीरो आहे। सही। जंहिंजे करे ॿार खे नंढे लाइ खां वठी उनखे लॻे थो त मुंहिंजो मदर सब्जेक्ट जेको आहे या जेको मुंहिंजो ॿोली वारो सब्जेक्ट आहे उहो एतिरो इम्पोर्टेंट आहे ई कोन। ऐं इहो ई सबबु आहे त उहो ॿार खे 8 दर्जे ताईं जॾहिं अॻे असांखे इंक सां लिखायो वेंदो हो, पेन सां लिखायो वेंदो हो, हाणे अॼु जो ॿार पॉइंटर सां थो लिखे। सही। तव्हां मूंखे ॿुधायो त उहो पेंसिल ऐं पॉइंटर सां जॾहिं लिखंदो त हुनजी लिखाई जी प्रैक्टिस छा थींदी? हुनजी कॉपी चेकिंग ते ध्यानु कोन ॾिनो थो वञे, क्लास में रीडिंग कोन कराई थी वञे, कोर्स जे अंदाज़ में पोइट्री कोन पढ़ाई थी वञे। तव्हांखे अॼु पंहिंजे दौर जा सबक अॼु बि यादि हूंदा, असांखे बि यादि हूंदा, पर अॼु जी जनरेशन खे न आहे। ॿियो त प्राइवेट सेक्टर ते जेके असांजा किताब अचनि था उन्हनि जी लेवल, उन्हनि जो जेको मैटर आहे उहो ॿार जी अप्रोच खां मथे आहे, जंहिंजे करे ॿार उन्हनि खे उहो गेन बि नथा करे सघनि। पोइ जॾहिं ॿार मिडिल खां मैट्रिक ऐं मैट्रिक खां जॾहिं फसियत ताईं अचे थो त उहो टोटली लैंग्वेज साइड खां ज़ीरो थी अचे थो। ऐं वरी जॾहिं उहो कॉलेज साइड ते अचे थो जेका वॾे इम्पोर्टेंट साल आहिनि ॿ, त उन ते जेका असांजी वरी साइंस जेका माफ़िया आहे, मां हुनखे इन करे माफ़िया चवंदुसि त उन्हनि जा वरी हिकिड़ा पंहिंजा दुकान खुलियल आहिनि अकेडमीज़ जे नाले ते। सही। पोइ उहे जेके आहिनि न ॿारनि खे डाइवर्ट ई इहो था कनि, फिज़िक्स पढ़ो, केमिस्ट्री पढ़ो, बॉटनी पढ़ो, ज़ूलॉजी पढ़ो, तव्हांखे इंजीनियर थियणो आहे, मेडिकल में वञिणो आहे। लेकिन अफ़सोस सां मां चवां थो त 2 सालनि खां पोइ उन ॿार जो जॾहिं शऊर जागे थो, जॾहिं हुनखे पुख़्तगी थी अचे, जॾहिं उहो सिलेक्ट बि नथो थिए, पोइ उहो जॾहिं PCS जी तयारी थो करे, उहो जॾहिं CSS जी तयारी थो करे या उन लेवल जे ॿिए कंहिं इम्तिहान जी तयारी थो करे त हुनखे सभ खां वॾी डिफिकल्टी जेका आहे उहा लैंग्वेज सब्जेक्ट में थी अचे। चाहे उहो उर्दू खणे, सिंधी खणे, ऐसे उन में था अचनि, मज़मून उन में था अचनि। तव्हां यकीन कयो हिन वक़्तु बि मूं वटि 5 खां 8 ॿार एक्स स्टूडेंट अहिड़ा आहिनि जेके PCS ऐं CSS जी तयारी था कनि। उहे पेजनि जा पेज लिखी खणी था अचनि, उहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि से किताब खणी था अचनि। ऐं मुंहिंजे फ्री क्लासनि में उन्हनि सां मां डे रखंदो आहियां। उहे चवंदा आहिनि त सर हाणे असांखे ख़बर थी पए त क्लास में असांखे जेको आहे सो इहे सब्जेक्ट न पढ़ी करे केॾो वॾो उनजो असांखे नुक़सानु थियो आहे। हाणे इहे सभु जेके एलिमेंट्स असां मिलायूं था त इन जो वॾो असरु इहो आहे त जेको ॿार घर में आहे, ॿियो जेको अॼुकल्ह इहे इलेक्ट्रॉनिक शयूं अची वियूं आहिनि, ख़ासि करे मल्टीमीडिया, मोबाइल, इंटरनेट, इन्हनि ते बि जेको आहे इन्हनि जो बि ॿारनि ते वॾो नेगेटिव असरु पियो आहे जनरेशन ते। इन जे करे अॻे तव्हां हर घर में नंढी वॾी लाइब्रेरी हूंदी,
ऐं घर उहे किताब पढ़िया वेंदा। मां सम्झा थो हाणे हर घर में शाह जो रिसालो हूंदो त कंहिं ॿार खे शाह जो शेर बि न ईंदो हूंदो। ख़ुदि मुंहिंजे पंहिंजे घर में जेकॾहिं मुंहिंजा 3 ॿार आहिनि, हिकिड़े ॿार जो इंट्रस्ट हूंदो त ॿिनि ॿारनि जो इंट्रस्ट कोन हूंदो। पोइ इहो ई सबबु आहे त असांजी जनरेशन इहो ई सम्झे थी त जेके राइटर आहिनि, जेके अदीब आहिनि, उन्हनि खे का जॉब आहे कोन, उन्हनि खे का नौकिरी मिले कोन थी। उहे पोइ शौक़िया, असां वटि ॿियो अदब शौक़िया आहे, सही माना असां को फुल जेको आहे न टाइम राइटर्स न आहियूं, न वरी को अदब असांजो सोर्स ऑफ इनकम जो ज़रियो बणियो आहे अॼु ताईं। जीअं ॿाहिरनि मुल्कनि में तव्हां ॾिसो था त उन्हनि जो ज़रियो बि आहे त उहे कमाइनि बि था, त विकनि था। इहे सभु अहिड़ा हिकिड़ा असरात आहिनि जिन मिली करे असांजे ॿार जे ज़हन खे इहो बिल्कुलु हिकिड़ो फ्रेम ठाहे छॾियो आहे त बाबा इहे शयूं कुझु बि न आहे, तव्हांखे ही करिणो आहे। ऐं इन जे जुनून में बि उहो ॿारु रटे में वञे थो, प्रैक्टिकली कोन थो। ईअं नतीजो इहो आहे त असांजो 5% ॿारु निकिरे थो, 95% ॿारु रहिजी थो। छा तव्हां ॾाढो एक्टिव रहिया आहियो गैर निसाबी सरगर्मियुनि खे कराइण में, उन में बाक़ाइदा मुतहरिक बि रहिया आहियो। तव्हांजे मुताबिक़ असांखे उन्हनि खे अहमियत छो ॾियणु घुरिजे, गैर निसाबी सरगर्मी जेके आहिनि? सर असुल ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, निसाबी त असांजो जेको करिकुलम जो हिसो आहे। ॾिसो न, हाणे जेकॾहिं तव्हां मुस्तक़िल ॿार खे सिर्फ़ु साइंस सब्जेक्ट पढ़ाईंदा रहंदव, लैंग्वेज सब्जेक्ट पढ़ाईंदा रहंदव, त हुनजे इंटरनल पोटेशन जी, हुनजे ज़हन जी, ॿारु छा सोचे थो, उनजी लेवल मेंटेलिटी केतिरी आहे, शयुनि खे कीअं ॾिसे थो, इहो असां जज न करे सघंदासीं। ऐं उनजे लाइ पोइ जेको असां गैर निसाबी सरगर्मी में पोइ जेको चिटाभेटी जा तकरीरी मुक़ाबला था करायूं या एसे राइटिंग था करायूं, त ॿार जी जेकी मेंटल लेवल आहे, उन में केतिरो टैलेंट आहे, उहो असांखे उनजो उते नज़र अचे थो। ऐं उन में असां कोशिशि इहा कंदा आहियूं त हिकिड़ा ॿार सुठा लिसनर हूंदा आहिनि, पर उहे जेके आहिनि सुठा राइटिंग न करे सघंदा आहिनि। हिकिड़ा ॿार सुठी लिखंदा आहिनि, लिखाई ॾिसी तव्हां हैरान थी वेंदो, पर उहे डाइस ते न अची सघंदा आहिनि। सही हिकिड़ा ॿार वरी गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि। अहिड़ा को 4-5% ॿार हूंदा आहिनि जिन जे घर जो माहौल बि अदबी हूंदो आहे, जिन ॿारनि खे थोरो नेचुरली, अगरि जंहिं ॿार खे नेचर सां मोहबत हूंदी आहे त हुनखे लिटरेचर सां बि मोहबत हूंदी आहे। सही अगरि कंहिं ॿार खे नेचर सां मोहबत ई कोन्हे का, उहो आम माण्हू जीअं नेचर खे ॾिसे थो, ज़िंदगी गुज़ारे थो, त उहो पोइ उन्हनि शयुनि खां परे थो रहे। पोइ उहे ॿार उन में ऑलराउंडर हूंदा आहिनि। त असां इहो सम्झूं था त ॿार जे टैलेंट खे, ॿार जे कॉन्फिडेंस खे डेवलप करण जे लाइ इहे शयूं तमामु लाज़मी आहिनि। ऐं प्रैक्टिकली एक्टिविटीज़ तमामु लाइब्रेरी उन्हनि जे लाइ लाज़मी आहिनि। हाणे नंढे हूंदे त तव्हां ॿारनि खे वाड़ तारा कराए सघो था, डांसिंग कराए सघो था, सिंगिंग कराए सघो था, उन्हनि खे तव्हां टोड़ा करे, लेकिन वॾे ॿार खे जॾहिं उहो तव्हांखे हुनखे डाइस ते वठी ईंदव, रोस्टम ते वठी ईंदव। ऐं मां वरी हमेशह कोशिशि इहो कंदो आहियां त अहिड़े ॿार खे अॻिते वठी अचां जंहिं ॿार मां उमेद ई न हूंदी आहे वाह वाह त ही ॿारु जेको आहे सो असांखे कुझु ॾेई सघंदो। सही ऐं मां उन्हनि खे हाणे मिसाल तौर ते मां कल्ह हिकिड़ो चैप्टर पे पढ़ायो, जैसी करनी वैसी भरनी। सही हाणे उन ॾींहुं जेको आहे मूं ॿारनि खे चयो कि बेटा अब हम इसको प्रैक्टिकली कैरेक्टर वाइज पढ़ेंगे, इसमें आप फकीर बनोगे, आप रावी बनोगे, आप जो है ना इसमें वो शहजादा नसीर बनोगे। तो एक जो लक छोकिरो हुयो, उनखे सर मां त कॾहिं ॻाल्हायो ई कोन्हे, मूं त कॾहिं कयो ई कोन्हे। मूं हुनखे चयो त ठीकु आहे, कोई इशू कोन्हे, असां हिनखे 2 ॾींहं डिले था कयूं। सही तूं पंहिंजे डायलॉग्स यादि कर, डायलॉग्स खे अदायगी यादि कर, जेकॾहिं तोखे थोरो मसइलो हुजे तो ब्रेक टाइम में मूं वटि अचु। उहो छोकिरो मूं हुनखे चयो जेकॾहिं तूं न ईंदे त आउं तुंहिंजे हिनजी पनिश कंदुसि। सही यकीन कयो उहो ॿार उन वीचारे सॼो पढ़ियो। उहो वरी ब्रेक में हिकिड़े ॾींहुं मूं वटि बि आयो। अनबिलीवेबल ॻाल्हि थो ॿुधायांव त कल्ह जॾहिं सर असां उहा एक्टिविटी कईसीं त पूरे क्लास जूं उन ॿार ते जंहिं फ़क़ीर जो रोल प्ले कयो, हू जंहिं महिल ॻाल्हाए पियो त ईअं पियो लॻे ॼण को गदड़ी पोइ फ़क़ीर थो ॻाल्हाए। हुनजा जेके एक्सप्रेशन हुआ, हाणे हिकिड़ो जेको सुठो उस्तादु हूंदो आहे न, ऐं उनखे इहा ख़बर हूंदी आहे त पहिरीं नज़र में उहो क्लास बि वठंदो आहे, उहो जज बि कंदो आहे त कहिड़ो ॿारु खचक करे थो, कहिड़ो ॿारु मूंखे अटेंशन ॾिए थो, कहिड़ो ॿारु मूंखे अटेंशन नथो ॾिए। पर जेकॾहिं उस्तादु किथे पाण लूज़ आहे त हुनजी एडमिनिस्ट्रेशन क्लास जी बि लूज़ आहे। ऐं सुठो उस्तादु मां उनखे चवंदो आहियां त जॾहिं उहो क्लास रूम जे अंदरि गिरे न, उहो इहो तसवर करे त 40 मिंट लाइ मुंहिंजी काइनात सॼी ही आहे, वाह ॿाहिरि जी मुंहिंजी ॿी का दुनिया आहे ई कोन। उहो उस्तादु तव्हांखे ॿार बि स्टेबल करे ॾींदो। उहो उस्ताद जो पढ़ायल ॿारनि खां 30 सालनि ताईं न विसरंदो। ऐं इन पैटर्न ते जेकॾहिं असांजा ॿार, असांजा उस्ताद कमु कंदा, यकीन कयो त असांजे अॼु जे ॿार में एॾो टैलेंट आहे। हीउ जेको इलेक्ट्रॉनिक शयूं हुननि जे ज़हन खे एॾो शार्प करे छॾियो आहे त यकीन कयो। पर असांजे ॿार खे वरी बि उहा थी अचे त गाइडलाइन कोन्हे का, सही डाइवर्शन कोन्हे का, डाइवर्शन हुननि जी हिकिड़े ॿिए पासे आहे।
ही कयो ही कयो ही कयो ही कयो बसि ही न करिणो। सही तो इन्हनि सभिनी शयुनि खे जेकॾहिं असां गॾिजी ॾिसूं, ॿियो गवर्नमेंट जी तरफ़ां का प्रॉपर ट्रेनिंग कोन्हे का, टीचर्स जी ट्रेनिंग कोन्हे का। 17वीं ग्रेड वारो उस्ताद जे सॼी ज़िंदगी कॾहिं डाइस ते न ॻाल्हायो हुजे, रोशनम ते न ॻाल्हायो हुजे, डायरेक्ट कमीशन पास करे अचे उहो क्लास में बीहे थो। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त ॿाहिरि भई टीचर्स खे थोरो ट्रेन त करणु खपे न। हाणे इहे सभु शयूं अॻे ट्रेनिंगूं बि हूंदियूं हुयूं त परे परे बदिली बि हूंदियूं। हाणे जेकॾहिं आउं लाड़काने जो आहियां त मां चवंदुसि मां नईंदरे ताईं बि न वञा, मां लाड़काने में ई जॉब कयां, त उहो जेको सफ़र नथो करे, जेको ॾुखियाई नथो ॾिसे, उहो माण्हू पोइ करे उन वटि कहिड़ियूं कहाणियूं उन वटि त कुझु कोन हूंदो सर। सही। अच्छा सर, इन द लास्ट असांजे ॿुधंदड़नि खे तव्हां कहिड़ो पैगाम? सर मां इहो चवंदुसि त जेका पंहिंजी बीइंग अ पेरेंट, बीइंग अ टीचर, त ॿार खे वधि में वधि ॿुधो। मां तव्हां ॾिसो हिकिड़ी वेंदे इहा ॻाल्हि ॿुधायां त ॿार जॾहिं 3 क्लास खां 8 क्लास ताईं हूंदो आहे त उहो अटेंशन घुरंदो आहे, उहो वॾी में वॾी अटेंशन घुरंदो आहे माउ जी ऐं पीउ जी। उहो थेलो फिटी करे चवंदो अॼु पपा हे थियो, अॼु हीअ थियो, अॼु बाबा हीअं थियो, अॼु हीअं थियो। असीं हुनखे एक्सेप्ट कंदा आहियूं, मथो ई खाई हुई छॾ त सही। पोइ जॾहिं उन ॿार खे असां नथा ॿुधूं, उन ॿार खे असां ट्रस्ट नथा ॾियूं, उन ॿार खे असां जॾहिं कॉन्फिडेंस नथा ॾियूं, उनखे पंहिंजे हुजण जो अहसासु नथा ॾियऊं, 8th क्लास खां पोइ ॿार जी कंपनी जी लेवल चेंज थी वेंदी आहे। पोइ उहा साॻी शयूं मुख़्तलिफ़ ग्रुप्स में, मुख़्तलिफ़ दोस्तनि में उहो ॻोल्हींदो आहे। पोइ उनमें को पॉज़िटिव वे हूंदो आहे, को नेगेटिव वे हूंदो आहे, ऐं पोइ ॿारु स्वीप थियणु शुरू थी वेंदो आहे। तंहिंजे करे जेतिरो असां क्लोज़ पंहिंजे ॿारनि खे प्राइमरीअ खां 8th दर्जे ताईं रखंदासीं त मां दावा सां चई सघां थो किथे किथे हिन में असां बि फेल पिया आहियूं। असां बि कॾहिं कॾहिं पंहिंजी, असां ॾिसो न कमायूं पंहिंजी औलाद जे लाइ था, असां उन्हनि खे हिकिड़ो सुठो ॾिसण जो इंसान जी ख़्वाहिश रखूं था, असां विल था कयूं त उहो मुंहिंजो पुटु इंजीनियर थिए, डॉक्टर थिए, पर असां उनखे उहो टाइम नथा ॾियूं जंहिं उहो असांखो टाइम घुरे थो। पोइ असांखे ॿार असांखे थापियल रिज़ल्ट कॾहिं असांखे ॾिए थो, कॾहिं असांखे नथो ॾिए। तंहिंजे करे मां चाहींदुसि वालिदेन खे त पंहिंजे ॿारनि ते ट्रस्ट कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियो, ऐं जेतिरो टाइम उहे घुरनि था ओतिरो ॾियो। यकीन ॾियारियो सॼी ज़िंदगी पोइ उहे तव्हां खां परे कोन वेंदा, ऐं जेको बि अमल कंदा उहो सभ खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदा। मां एतिरो ज़रूरु चवंदुसि। सही, माशाल्लाह सर, यकीन को ॾाढो सिखण लाइ महिरबानी। ऐं हिकिड़ो उत्साह मिलियो एज़ अ टीचर, त असां बि इनशाला कोशिशि कंदासीं त इहे शयूं अप्लाई कंदासीं त जीअं असां कुझु न कुझु पंहिंजे हिसे जो पॉज़िटिव रोल अदा करे सघूं। उमेद आहे त तव्हां असांजे लाइ अॼु यकीनन खोड़ सारी नई शयूं वरी मिलंदासीं कि नए मेहरान जे मोती साथ सिंगर जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।